पानी आपको ज़राअत का नहीं मिलता, ज़राअत के नरख तो आपको नहीं मिलते, प्राइसेस नहीं मिलती। अमन अमान बताएं, है अमन अमान? मैं तो कहता हूँ आप कहीं भी निकलें, कहीं भी महफूज नहीं है। इस सूरत हाल में लोगों के अंदर एक लावा पक रहा है, बल समझते हैं ना, एक लावा पक रहा है, और वो लावा जब निकलेगा उसे कोई नहीं बचेगा। और हम साईं को भी और हमारे जितने दोस्त हैं, मैं कहता हूँ कि हमें सबको मेहनत करनी पड़ेगी ताकि इन लोगों को हम आज़ाद करवा सकें। मेरी बात उसने, मुझे 19 साल हो गए इनसे लड़े हुए। मैं नज़रियाती तौर पे लड़ रहा हूँ, मैं वडेरा नहीं हूँ, मैं वर्कर हूँ। और इसी वजह से हर इलेक्शन में मुझे 10 से 12,000 वोट ज़्यादा पड़ते हैं और मुझे हराया जाता है। 12 बजे तक मैं 20,000 की लीड से जीत रहा होता हूँ। मुझे पीपल्स पार्टी में जाके क्या करना है, मुझे क्या मिलना है? वहाँ पर वो लोग चाहिए जो फ्रंटमैन हो, जो खुशामदी हो, जो बूट पॉलिश करें और जो आगे पीछे चले। हम वो नहीं कर सकेंगे, बस यही जवाब है। आपसे सही सवाल वरी कयो, अगर मुल्क में तकलीफ़ आहे, महंगाई आहे, हर शइ आहे, त ऑपोज़िशन न हुकूमत ज़िम्मेवार आहे। हुकूमत जे ख़ज़ाननि जो कलम हुननि वटि आहे, उहो ख़ज़ानो गुम थींदो थो वञे। बाक़ी रहिजी वई ॻाल्हि असांजी हिकमत अमली। असां पूरी कोशिशि कयूं था, पूरी कोशिशि, ऐं कमु शुरू करे छॾियो आहे। असां हे परवाह नथा कयूं जो गर्मी गुज़रंदी त कमु कंदासीं, ईद गुज़री वेंदी त कमु कंदासीं, न। असां हाणे बि कमु कयूं था GDA जी मज़बूती लाइ बि, ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जेकी इंजन आहे GDA जो, हुनजी मज़बूती लाइ बि। ऐं ईद ताईं तव्हांखे इलाही ख़ुशख़बरियूं मिलंदियूं। ईद में थोरा ॾींहं रहिजी विया। ईद जे 3 ॾींहं इनशाअल्लाह अगरि ज़िंदगी आहे त पीर साईं जन ईद मिलन पार्टी जेकी कंदा आहिनि पीरगोट में, उनमें अहम शख़्सियात अलॻि अलॻि पार्टीज़ खां GDA में शामिलु थींदियूं, कुझु फंक्शनल लीग में शामिलु थींदियूं। पोइ असां कमु पूरो करे ॾेखारींदासीं। अगरि सिहत आहे ऐं अल्लाह जी रज़ा आहे त डिसेंबर 2026 जेको हले थो, 31 डिसेंबर खां पहिरियों तव्हांखे कुझु न कुझु आवाम खे अहिड़ो माहौल ॾेखारींदासीं जो आवाम मुतमइन थी वञे ऐं अॻिते मुक़ाबिलो करण लाइ सभु वरी चार्ज थी करे मैदान में अची वञे।